छोकरा एकदम याद है साईं कहीं अमीर सां नवाब सां कामोरे सां दोस्ती पर जेके मोहम्मद अमीर जी दावेदारी कंदा अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजो दोस्त थो बणाए पोइ जे रब तव्हांजो दोस्त बणबो तो पोइ जंहिंजो रब तंहिंजो सभु फरमाए कुरान में इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह कुरान पढ़ी कद माना कंदो वेंदुमि त तव्हांजो ईमान ताज़ो थी वञे सुम्मा इस्तक़ामू जंहिं शख़्स चयो मुंहिंजो अल्लाह उहो आहे जेको जहाननि जो पालणु उन ॻाल्हि ते यकीन कयईं लुॾो लॻियो न दुख आयस तकलीफ़ा पेट के बुख जे करे पत्थर वतन छॾियईं मारा खाधई पर यकीन माते कयईं मौत को ॾींदो मांस अॻ में नूरी मलाइक मोकिले जन्नत जी बिशारत ॾे वारींदो मौत को अवल बिशारत जन्नत मोबाइल दे के न मुशरक मोबाइल दे राजान का करायो मुशरक जा त भई जहान तबाह मोमिन जी दुनिया भी सोनी आखिरत भी कब्र भी चलो कब्र में लहे तो लेखो ही रहे जवे तो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका सुभान अल्लाह मोमिन मोहिद अल्लाह ते यकीन रखण वारो मरे तो ये सिरन दे मलाइक जिन्नस दा भी छाता चवनि अल्लाह तखाफू वला तहज़न अल्लाह सदको ना कुरान जे नाले जो ही पारो सूरत हामीम सजदा मिठो कुरान गालियूं कादे करो अदे अल्लाह ने सार जे पुट ॻाल्हायो मां ठके मल था जो मां अचां थो इहा मोहब्बत सॼी हिन जे करे न त असांखे केरु सुञाणे मलाइक चवनि न कब्र जो भव करण हशर जो रब तो सां वाइदो थो करे जन्नत जो इन माण्हूअ खे सकरात न लॻंदी हेॾे हेॾे त ईअं पट जा रुमाल मलाइक जन्नत मां खणी ईंदा ये ॾेखारींदसि ईअं तम परवाज़ थींदो जीअं अटे मां वार अदा ॻाल्हायो न इहो थी मोबाइल इहो थी रब जे ज़ात ते यकीन रखण वारो अल्लाह तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नह बिशारत दा जन्नत नूरी फरिश्ता मरण को अग में जन्नत जी सुभान अल्लाह और मुशरिको जबलन जे ने क्यों दस अब इनके बंद करायो मारन के आप कढो है केड़ो जलसो आ मारे करने बिशारत दा जन्नत जी
मौत को अवल बिशारत जन्नत जी मलाकता जौन रब तो वायदो ठो करे रब द सचो आ रब जा वायदा भी सच्चा इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीना अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह किते भी मोमिनन के तो चाहिए जन्नत वफार के वारत मोमिनन सा रब असा फकीर कुछ भी पांजो कोने सब कुछ तो दिनो आ पानी जो तयो नलके इनके जगू को भरे हल्के जो तदो ना इनके आ रहे एक गिलास धोई पानी पड़िए जब से वाला तलब भी नहीं नदा निंद्र अल्लाह मारे कर दे ताकि अल्लाह वापार क्यों आप मोमिनन साईं अदा तेरे मारे कर जो गालां छॾ जान भी तो ॾिनी माल भी जई बई शयूं मौजूद मिलान अथव ये मुझे रास्ते में कर चुको बदले में जन्नत आओ मंजारो अगते पढ़ा कुरान युकातिलून फी सबीलिल्लाह व यक़तुलून व युक़तलून वअदन अलैहि हक्का कुरान पढ़ी कद माना क्या ते सजो जहान आईने दियां नजर अचई ना कारी जी कुरान पढ़न द नैण ठरी पवन जुमियों जी जिन कारी साहबन जे ज़ुबानन ते ये जो रमजान में कुरान का पढ़न लूह लूह ठरी थी पे रोज़न जा थकई नहीं दावनी कुरान ॿुधो अली मक्के में मदीने में अल्लाह कुरान ॿुधो कारी साहब जेके साईं तव्हांजे पाड़े में दारन अंदर तव्हांजा ठरी पवन बुढ़ा थी आन सॼी उमिरि जंहिंजी कुरान पढ़ाईंदे गुज़री वई आहे मां तोखां थो पुछां अॼु बि जो ही कुरान पढ़ंदा तोड़े पिछाड़ी थी वई आहे त बि हिन जो कमाल ज़ाहिर थो थी वञे असांजा प्यारा साईं जनाब कारी मोहम्मद अली साहब दामद बरकातूं सऊदीअ में जो कुरान पढ़ी त अरबन के भी हैरान करे छॾी कारी अमीर अली एड़ो तो कुरान पढ़े जो नुआ नुआ बार कांदार जीता वञनि अखियुनि मां अलॻ तो गोड़ा किरींदा पवनि कदर क्यों कुरान वारन जो जन कुरान वारन जो कदर क्यों इहो कुरान माशर जे मैदान में जाते ज़ाल मित्र पुत्र भाई बेज़ार हूंदव तव्हांजे बदिरां कुरान रब सां हुजत करे ॻाल्हाईंदो तेसि ताईं परे न वेंदो जेसि ताईं तव्हांखे जन्नत में न वठी वेंदो अच्छी दाढ़ी थी वेंदी अञा होटल अञा पादर जेकी मोबाइल अञा व्याज अञा फराद अञा ठगियूं
ये खणी का दे वेंदे मिल्कियत कबर में लहो त खबर पवई पर जे इन सां वास्तो हूंदी त हे परण में उडारे रब सां मिलाए आवाज बारन की बस करा तुम जो ने मगन जो मगन खराब आ इनके पर काढो आया नबी तो फरमाए हे आलम वेठान सूरत बकर सजो पर बंडी सूरत आल इमरान खबो पर बंडी कुरान अर्श के परन में उडारी मानू जौदा वजीरन अमीरन नवाबन कामोरान वदी मिलदी नन्नन अहलुल कुरान हे कुरान वारा था उड़ा ये तो क्या नबी भी शफाअत करना हाफिज शफाअत करना आलिम शफाअत करना पर कुरान मजीद बगारियूं कंदो हिकु शफाअत ॿियो हुज्जत हां साईं बेशक हुज्जत तो जो दोस्ती दोस्त डीसी साहब एसपी साहब डीआईजी साहब मानो तो जो फाथल तई बाखो सूबेदार के चौने मानू का दिया बाखो मचू कढियूं ने हे कुरान रब के चौंदो ओ मुंहिंजा रब दुनिया निंड कंदी हे रात जो मागे पढ़ंदो पढ़ो थी कॾहिं कुरान रात जो ना हुजूर जहिड़ी हस्ती अॻे चई ॾींहं जो माण्हुनि खे कुरान ॿुधायो थी रात जो माखे कुरान ॿुधाए पढ़ा कुरान न कुरान नबीअ जो छा महबूब तू कुरान पढ़ साईं रात जो पढ़ा दुनिया निंड में जमात जागा दो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैला इल्ला कलीलन निस्वहु अव इनकुस मिन्हु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरान तरतीला ओ काली कमली वाला जवान बाबा जब बड़े हमारे तक खिलना इतने तो खिलते ही उतनी रोते बुझी जाते कुरान के तो पली अल्लाह कलीलम वलियबकू कसीरा इन गुंबार नवे इन गुंबार वना कुर्सी तो ला कुरान पढ़ा तो मन अज हिन जा हुक्म मन उते रब चौंदी अज जेकी गुरत मां तुझा हुक्म मन्या कुरान में चई त खिलो थोड़ो रो घणो कुरान मजीद ॿुधी आखिर मां पानी वहा कोड़ो जमीन ते न किरंदी अॻे ई माफ़ी ॾेई छॾींदो मां दुनिया में ब्राह्मण मस्किरनि लाइ न आयो आहियां दुनिया में ॿिनि शयुनि लाइ मोकिलियो त मां हिकु इबादत ॿियो अदालत इबादत मुंहिंजी कर अदालत मुंहिंजे मखलूक सां कर जाए तुझी मां वटि जन्नत अल्लाह अकबर अज तो कुरान बुधाया ओ काली कमली वारा जवान अधरात निंड करे अधरात जाग टे सा निंड करे चौथी पति जाग साईं मां छा कया ये कुरान पढ़ साईं बुधे के ये क्या निंड में मां तो जागा तो वर्षते कुरान पढ़ तो रहमतुल्लाह आलमीन जो कमा
अरशद तो जो कुरान बुधन मा रब्बुल आलमीन जो कमा नबी कुरान पढ़े मलाक बुधन जिन्न बुधन ए मारे तक मानू बुधन नबी कुरान पढ़े जो अल्लाह की ज़ात कुरान बुधे ये असली इनके सुञाण इन जो दीदार तो कयो हाणे हिनखे ॾिठी मुंहिंजो नबी तो फरमाए इनाम 3 मिलंदे घणो इनाम 3 हिकु रब कावड़ हटाई हे मारे मारे तक इन जी ज़ियारत कई रब तो तुम कावड़ हटाई ऐं ॿिए नंबर में रब तो दे रहमत जे नज़र सां तो निहारे ऐं टे नंबर में इहा ज़ियारत भी रब इबादत में तो लिखावे क़यामत वारे ॾींहुं इहा भी ताराज़ीअ जे तोर में तुरंदई असांजे नबी कुरान पढ़ियो जिन झुकी पिया दोस्तन मांखे मचे पाक में वा जाइ ॾेखारी ये हुआ जाइ थी जिते जिनन कुरान ॿुधी उते जो ते कलमो पढ़ी गुलाम बणिया नमाज में पिया कुरान पढ़न जलसो न हो हीअं जो जिनन ॿुधो कुरान हिक ॿिए खे सद पिया कर क्या पिया चवनि ओरे चो काॾे हलूं तूं शाम जो चवने आज हलूं ड्रामो आज कुकड़न जो मेला दंदन जी गोया रिछ कुत्ते जी बच्चा मेलो मलाखड़ो जिन हिक ॿिए खे पिया चवनि अजीबू दाई अल्लाह सुभान अल्लाह करे तो सड़े मोमन जो अंदर जो ठरंदो ही कुरान का हेरी निंद फिटाए हिन जे करे आयो आहे अज चइजो मजूरी जेका घुरदे ॾींदो मां हितम तोबा करे उथने सालन जा गुनाह घड़ीअ में बैठे छॾींदो मां मथों नेकियूं लिखराईंदो सुभान अल्लाह इन्नल हसनात युज़हिबन सय्यिआत ज़ालिका ज़िक्रा लिज़्ज़ाकिरीन अज तो वो कुरान ॿुधाए जेको कब्र में कम अचे सुभान अल्लाह यकीन आ जो असांखे रब में जिते सभु छॾींदा हे न छॾींदो हे कब्र में न छॾींदी अरबी मोहम्मद हशर में न छॾींदी भई अहिड़ा ॾिना अथई असांखे ॿी उम्मत खे न मिलिया आहिनि हिन उम्मत खे हिकु कलामुल्लाह ॿियो जो रसूलुल्लाह बस सही आहे ॾाढो जो सुभान अल्लाह ये शाम करे कुरान वेंदो जिन हिक ॿिए खे सॾनि पिया काॾे हलूं ये अजीब दाई अल्लाह हिन जहान जा सद त ॿुधो जेको रब ॾे थो सॾे काॾे रब ॾे नबी सईद माननो जिनन के कुरान ॿुधाए रब ॾे सॾियो आहे तूं मकान ओदा का मेला मलाखड़ा दंदन जूं गोयूं ड्रामा ओॾे सॾींदो वञे पर मोहम्मद मुस्तफा कुरान ॿुधाए जिनन खे बि चओ रब ॾे सॾियो आहे कुरान ومن أحسن قولا ممن دعا إلى الله
माखी को भी मिठो आ तू जो ने माखी एडी मिठी ना 5 साल माखी जो शीशो अगे में लाथी वो कबट में रखी सैफ में इल्मारी में 5 सालन खां पोइ हिन जी बुझी खोल त ज़ाइको मटियल नज़र ईंदी हिन खे 1400 साल गुज़री आहिनि अॼु बि जाथों पढ़ो ईअं थो नज़र अचे ॼण हाणे रब असांजे नबीअ ते नाज़िल कयो आहे कमाल ई क़ुरान में आहे जिन पिया चवनि अजीबू दाई अल्लाह सदत बुधो जेको रब दे तो सदे हे मथे ते कुरान जिन्हनि खे कुरान झुकाए विधो टिकी मखलूकात हर किसी मखलूकात एक ॿिए खे छा पिया चवनि इन्ना समिअना क़ुरआनन अजबा के अजीब कुरान ॿुधो आहे अजीब कुरान ॿुधो आहे उते जो ते अजब यादी उते जो ते जिन्हनि खे हिदायत मिली वई कुरान जहिड़ो किताब हुजे पढ़ण वारो अरबी मोहम्मद करीम हुजे शिकारपुर वारो रंग कीअं न लॻंदा दुनिया में भी रंग लॻंदई क़बर में भी रंग लॻंदई महशर जे मैदान में भी अर्श जी शान नसीब दादा जो सुभान कुरान रब सां ॻाल्हाईंदो सुभान अल्लाह हे मुंहिंजो आशिक़ा इरमारे तक हे रात जो पढ़ंदो वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अंदर उठा रहा है ना जो मरे तो वाह थी वञे तुझे जनाब में मन का जन पर आसमान को नहीं मला दुनिया सुती पई अन्या जवान आहिनि जेके रात जो कुरान था पढ़े अगर मां देर आयो घर 4 बजे चादर जो कोटा जगत खां परे बंद जे वक्त में उते मौलाना हिकिड़ो 4 बजे उथंदो आहे अहिड़ो कुरान पढ़े जो असांजे घर जे अंगण ई पधर में थका वका न ॼण चवां पियो हिकु थो कुरान निंड खे पोइते था कनि हिन खे मथे था कनि बच्चनि खे पोइते था कनि जान खे पोइते था कनि जो निमाज़ खे मथे था कनि माल मिल्कियत के पोइते था कनि पंहिंजी जान के पोइते था कनि मोहम्मद मुस्तफा के मथे इन्हनि खे लोॾो ई न ईंदो कुरान रब सां ॻाल्हाईंदो हुजत कंदो रात जो मुज़म्मिल पढ़ी वाक़िया पढ़ी मुल्क सूरत पढ़ी सजदा पढ़ी उहा रब खे चवंदी या असांखे कुरान मां कढ या शफाअत कबूल कर रब चवंदो कुरान न करदो मां शफाअत कबूल कई मां हिन आशिक़ खे वठी वञी जन्नत में विहारे त दुनिया वारा दुख ई रही सुवाई पढ़ा कुरान दरी तो जेवा तस्मू बिअब्दिल्लाहि जमीआ जे फजल सां मां पुराणो कुरान ॿुधाए अन्या निंड यादि रखो मता सुबुह उथे ई न कन खोल कहिड़ी रात जो सुता सुबुह जो उथिया ई न जनाज़ो पढ़ी वञी कफन ॾियूं माना अॼो जी रात में कुरान ॿुध त पढ़जी पवई फ़ैसिलो जन्नत जो करे हिकु मस्कियूं सम्झूं लख शाबत आहिनि जक्सन कराइण वारो
यही जलसा असांजो माइट कराईंदो आहे अल्लाह ॾिनो साहब केमल केमल गोरी बापे साहब बाबा गाणनि खे ॿुध ये अल्लाह जे नाले ते ॼणो जे दही कुंड में माण्हू रखे जो ख़बर ई न पए सुभान अल्लाह केॾी जलसा पिया कराइनि था लखु जा बसाइनि खे कराइण वारनि खे माण्हू ताना था ॾियनि मेणा था ॾियनि हेॾे हेॾे तक अलाए छा छा था चवनि उहे सभु बर्दाश्त था कनि मिठो क़ुर हुज़ूर जी उम्मत खे था ॿुधाइनि त जी हीअ उम्मत पाए बची जन्नत थी वई कराइण जलसनि वारनि जो बि तव्हां ते इस्लाम आहे असां त जो ॿारनि ते चढ़िया मानियूं खाधियूं वरी निकिता वञूं केॾा जमात ॾे हेॾे हेॾे तक लखु शाबत हिननि खे आहे जो 5 रुपया हिन ॾिना हुन ॾिना उहे वठी को ताना थो ॾे को मेणा थो ॾे को कीअं थो चए उहे सभु बर्दाश्त था कनि त क़ुर हुज़ूर जे उम्मत खे घर वेठे था ॿुधाइनि त मन इहे बाहि मची जन्नत में रवाना थियनि ॿियो अमल कोन्हे मन इन जे करे जलसनि कराइण वारा था चवनि त मन असां ते बि राज़ी ॿियो बाबा पेट त पखी बि पालनि था हुन चयो त जे मां पैदा न कया हा जे पाले न सघां हा त पैदा ई न कया हा यदि मां पैदा कयो त मां त पालण जो ज़िम्मो त मां पाण कयो तुंहिंजे खे हिननि जे कट लॻंदा उन्हनि खे अहिड़ो रज़्क़ मिलंदो जो दुनिया जो अकुल हैरा अब हमारे कंदे ॻाल्हाए न सभु चओ सुभान अल्लाह रब चवंदो क़ुरान जे परवाने खे मलाइकनि खे जन्नत ॾे वठी वञो जन्नत में नारियूं बि बाग बि मेवा बि पट जा वॻा बि सोन जा कंगण बि जौहूरा बि सुभान अल्लाह चौड़ा ॾिया अञा अॻिते ॿुधायो नूर जो दीदार बि अञा अॻिते ॿुध रब जी ज़ियारत बि ये क़ुरान कलम में उॾारे चवंदुसि ए उहो थी तुंहिंजो रब जंहिंजो काबे ॾे मुंहुं करे सजदा करे वजूह यौमइज़िन नाज़िरतुन इला रब्बिहा नाज़िरा क़ुरान वारा मुंहुं मथे कर त मां पंहिंजो दीदार उते तुंहिंजे अखियुनि में ताक़त कान्हे मारे कंजो अथी कुंदड़ो त हलाए अखियुनि तुंहिंजनि में ताक़त कान्हे हा त मूंखे ॾिसे अॼु क़ुरान जे करे तौहीद जे करे हुजूर जी ग़ुलामीअ जे करे निमाज़ जे करे ज़िक्र जे करे सखावत जे करे इबादत जे करे अॼु अहिड़ियूं अखियूं ॾिनियूं तमाए हाणे मुंहिंजो दीदार कर त ॾुख लही वञे मिस्त्री हेॾे तक तूं ॿुध क़ुरान मिस्त्री पाण घुमंदो हेॾे तक ऐलान मथे कर त मां उन्हनि जे मां पंहिंजो दीदार सुभान अल्लाह चवंदो मुंहिंजा रब मुंहिंजो रवड़ी नथो थिए सुभान अल्लाह सिक ई नथी आहे सुभान अल्लाह हर जवान को घबराए उते दुनिया में ॿिया ॾींहं छंछर वाचर सूमर नारो बाकर सभु ॾींहं ख़तम जुमे जो ॾींहुं बचंदो अठे अठे ॾींहुं जुमे वारे ॾींहुं जन्नत खे मां अल्लाह पंहिंजो दीदार कराईंदुसि इहा छिप बि हिते रखी अथव पुछलियो कंहिं घिटीअ में जवेंदो वलहुल अस्माउल हुस्ना क़ुरान ॿुधाईंदो मैं क़ुरान हमारे ॿारनि खे विहारो यार मेलो आहे जसो आहे
ये दर दरिंदा इज्जत है आवाज नाचे वाला हुल्लो अस्मा उल्लो हुस्ना समूरा चोर पुत सोना पर नाला भी सोना दस शिकारपुर वाला जेड़ो नालो वठी रब जो रब के याद कने जैसे जी रहू ने न भूखो न गिरात पेटा पर छितो करे दो दिन सजी दुनिया की अल्लाह सब परेशान पर है लगा बच्चल परेशान को हुए हमें जंजात इन जी काम अल्लाह गाठों को बेरम अब्दुल हैरान वला हुल्लो अस्मा उल्लो हुस्ना युसब्बिहु लहू मा फिस्समावाति वल अर्ज़ व हुवल अज़ीज़ुल हकीम। आए मज़ो कुरान में अंदर ठरे ठरे तो ठरे ठरे यहूदिया जो अंदर नसारे जो अंदर देश जो अंदर भील जो अंदर भंगिया जो अंदर ओद जो अंदर हिंदू जो अंदर मुशरिक जो अंदर मुनाफिक जो अंदर कुरान सा फड़ंदो मोमिन जो अंदर उठंदो मां पढ़ा दो ता डरो डर जी माना अंदर में ईमान वाला बटे जना तने सांडो ई दाने रखन जे सकरात लगी त ये हल्या होया अग पट कुरान बुधना है ओए ये तो वसीकल लजी नतकहु रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम। माना कया इन बस ये निकतो वजो माना एरे तक दुनिया के आईने में ईमान दिसनो चेहरे में आए पर नजर ईंदा एरे तक नक में धक्का हित धक्का मथे में धक्का निर्णय में धक्का वो आईनो तो के दसीलो दुनिया के आईने में तो के चेहरे जा आए पर नजर ईंदा कुरान के आईने में तो के जन्नत जा नजारा नजर ईंदा इनमें हूरन जो बयान लहरन जो बयान बागन जो बयान पट्ट जे वगन जो बयान पट्ट जे बिस्तरन जो बयान इंतजाम रोसे तो वह जगह रली भी करती हुई मां का ही कि न पिणी अर्शवार तो के कुरान वाला घबरा न बिस्तरा पट्ट जा तैयार जा तो मां ये तूल बिहाना ते कदे वे तो उम्र जा दुख लाए पढ़ा कुरान मुत्तकीन अला फुरुशिन बताइनहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दान वबिअय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। एतियूं नेमतां जन्नत में जो असां जो अकुल तुजो मुंहिंजो सांग जो हिन जो हैरान थींदो रब मां त हिननि जे लाइक़ ई न आहियां। अल्लाह ताला फरमाए मुंहिंजा बाना तूं पंहिंजी हयाती मुंहिंजे तौहीद ते गुज़ारी मुंहिंजे नबीअ जी ग़ुलामीअ में गुज़ारी आई अॼु जेकी चवे त चवे न जेका मथी आहे त पढ़ियमि वसीकल लज़ीन तक़ऊ जब खोला वेंदा दरवाजा जन्नत जा वज़ीर अल्लाह अमीर अल्लाह नवाब अल्लाह के ना कंजेला के गुरु कुरान वलम यख्शा इल्लल्लाह
दरवाजा खोलिया में दाजे के रब को डरना रब को डरना ये मलाक क्या मतलब जन्नत ले बैठी बाहर नहीं कर बगल कर ये बैठी अल्लाह मलाक से तो जन्नत जी डरते को छा चवन सलाम अलैकुम सलाम जे तहांगे पेट के पत्थर बदव कुरान न छड़ियो वतन छड़ियो कुरान न छड़ियो बच्चा दुहायो कुरान न छड़ियो मारा खादव कुरान न छड़ियो बिरादर तोड़ेयो कुरान न छड़ियो अमीर न मऊ फकीर थियो कुरान न छड़ियो हाने हलो जन्नत रे जन्नत तहांजे इंतजार में आओ तारे तो चौ सुभान अल्लाह बिस्त तहांजे इंतजार में आओ सलाम मुझे तहांगे हमारे तक मलाक सलाम कंदा जन्नत के इन्हें भी लिखियो पिवा रब भी सलाम करो जन्नत सलाम कौलम कौलम मिर रब्बिर रहीम अल्लाह सलाम कर दो जन्नत लिखे जन्नत में केर वेला जिंदे में बगा यूं एक ईमान कामिल हो अमल सालिह इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात अज तो कुरान बुधाए जे मरण घड़ी तई ईमान तो हम जुदा न थे कब्र में कुजे तो मलाक अख ब्रेक ते कब्र कुशादी करे जदी चवनी ये नंद कर ये पहली रात घोट कुमार सा आ ये कुरान जो शान ऐ वहदानियत तौहीद बुधाई मां अज ताने महबूब जो शान बुधाई सुभान अल्लाह ये महीनो रबीउल अव्वल जो हुजूर जे जमण जो महीनो जमला जो नबी से जमन दे जामा सुभान अल्लाह जो अमामला जो बजो मुझे पेट मुबारक में आ मक्के जे जबलन मां मक्के जे घिटन मां मक्के जे बागन मां गुजर पई कया ये लफ्ज बुधन में पे आया बुशरा लकिया आमिना आमना मुबारक हो जाई मुबारक ये को तुझो बच्चो तुझे पेट मुबारक में आ यो मामूली बच्चो न थी सैयदुल अव्वलीन वल आखिरीन यो अगन पोयन जो सरदार थी आमना जड़ी जमी पवई इन जो नालो मोहम्मद रख जा नबी जे नाले वठण सां चपन खे चुमी थी अची वञे सुभान अल्लाह नथो करे नबी जा ज़ाती नाला शिकारपुर वारा फरशद मोहम्मद अरशद अहमद याती मिन बाद इस्मुहु अहमद ईसा अलैहिस्सलाम के मां वञण वारो माखों पर नबी अचणो तव ये जो नालो मोहम्मद भी हूंदो अहमद दुआ क्या है मन अल्लाह करे वो रात ते जो निंद्र में नबी देगी ज़ियारत आमीन ये कुरान हथन में आ जड़ी हुजूर ॾिठी त जहान ही विसरी वई दुनिया दा सोना ॾिसे त वात मो गिग भाई कहिड़ो थी वञे मोहम्मद मुस्तफा ॾिसे त सियाण वठी वाह जो हुजूर जो केड़ो सुभान अल्लाह तमाम ना चयो बच्चो पेट मुबारक में
ये पहाड़न ते गुजर क्या तो पहाड़ नरम सब तो गर्मियां जा दी ये घुमा पई त ककर शाम कई बयान सब को वना हुजूर जे नाले तो अल्लाह कंहिंजो नालो चाचो रखे ॾाढो नानो ॿुधंदो वञो हुजूर जो अबो दरब अॻ में ई पाण ॾे घुराए वरितो हो असांजे नबीअ जो अर्श वारे नालो बि पाण रखियो अल्लाह अम्मा आमना चयो बच्चो मांखे पेट में मुबारक में आ का तकलीफ काने औरतुन के हमल थे उड़ेल थी पवन मानी न वणे तुझे ज़ैफ़ां त ख़बर पई आ न त कीअं जड़ी बान बार कुरान छा थो चए वहनन अला वहन अमल के दुखन मथो अवा ॻाल्हाए न वञणो थी थो वञे दुखन मथो दुख 3 महीनन जो आहे 5 महीनन जो आहे अंदर जुरे थो ओडो अम्मा के उड़ेड़ मानी न थी वणे हेरे तो तक जड़ी बच्चो जवान जो टाइम आ मौत हयाती जो जहिड़ो आ अम्मा के बच्चो ॼमंदो और तुन के चौंदी यो बच्चो ओरे को त मां ॾिसां अम्मा ॾिसंदी वेंदी जो दुख ई लही वेंदो सुभान अल्लाह 15 सालनि जी ॻाल्हि आहे असांजे घर जे वट में रोड ते अस्पताल माई अधरात जो हिकिड़ी वेचारी खणी आया अल्लाह बार भी वेचारी खे जायो खून न पियो बंद बेहोश पई थींदी वञे और तुनके चयो बचड़ो तो ओरे जो त मां ॾिसां ये बच्चे के न्यारी ने दम परवाल दी अल्लाह तू कादे तो वने अम्मा अम्मा एडी अम्मा के धक्का तो आए अबे के धक्का दी नो आए किनो थी मरते ओ जे करे जन्नत कमाणी थी अबे जी भी खिदमत कर अम्मा जी भी खिदमत कर गरीब थी वियो आए पर अंदर तुझो ओ अंदर तुझे में उकीरा त मक्को ॾिसां मदीनो ॾिसां काबो ॾिसां हुजूर जो रोज़ो ॾिसां गरीब थी पियो आहियां मुंहिंजो नबी तो चवई मिस्कीन आहियां अबो अम्मा जीअरा थी इन ते प्यार सां वेठो निहार इन जी खिदमत पियो कर अर्श वारो दफ़्तर में हज ऐं उमिरे जो सवाब लिखाए अल्लाह रोइंदा पीमा पुराड़ा एकले कोठ में वई तकरीर ॾींहं जो थी हिकिड़ो माण्हू वठी वियो घर में कई दुआ घुर उते ॾाढा त हिकिड़ी माई आई वेचारी अमड़ न्याणी हींअर हो मांखे पेर ते लाहे रखे अम्मा मांखे रहो न रख रोए पई कंहिं बारात चए थी पुट मांखे कुटे थो मां काॾे वञा रड़ियूं पई करे मुंहिंजे खिलमो पाणी वई हो उन पुटनि खे चयमि त बेहया वहया कर पई जान तबाह थी वेंदई जन अम्मा अबे जी खिदमत कई समूरा जो उहे कमाए विया अल्लाह रोए पई उहा अमर सोचो त सही तू वञे काॾे तो अबो तुझे करे पत्थर तो कुटे लाबारा तो करे मजबूरियूं तो करे एजे दर ते वेचारो नौकर थी बीठो आ त बचन जे लाइ 5 रुपया कयां त बच्चा मुंहिंजा कंहिंजे दर ते न वञनि उहो धिका सहे थो गर्मी सहे थो त मुंहिंजा बच्चा जी कंहिंजे दर ते न वञनि उन अबे खे रजाए याद रख सुख जो साव न करने अबे अम्मा जी खिदमत करने कमाए वेंदे मौलवी इन मस्जिद में अची कंहिंजे लाइ दुआ घुरनि उन्हनि जी दुआ बि हिकु तरफ़ थी तुंहिंजे लाइ अबे अम्मा जी दुआ अञा मथे थी कुरान चए थो वक़ज़ा रब्बुका
अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना। इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। आहे मज़ो कुरान में किन कवई दो हुकुम जो मनो इबादत मोजी कयो खिदमत पंजे बेवानी क्यो। अरे अबो मरियो अम्मा मरी वई तोखे भी मरणो आ माखे भी मरणो आ। मोल वसदी जीअरन जे उहे निहारन था मन को दुआ मोकिले अल्लाह मन को खैर करे सवाब असांखे बख़्शिराए मन को गरीब के कपड़े जो वगो वठी दे त असांखे पोइ रब वगो जन्नत में पाराए अल्लाह। इएं था वेचारा निहारन मन को कुरान पढ़े असांखे सवाब बख़्शिराए त क़ब्र कुशादी थी वञे मन ख़यात करे कुरान पढ़ाए तेन क़ब्र में असांखे रब सुख जी निंड कराए। उहे वेचारा निहारन था अञा तूं हिते कुदा कम करे हया कर अबो मरी रोटी हे दुआयूं घुरो वकुर रब्बिर रहमहुमा। सुभान अल्लाह धरी थी जलसा भी घणा अल्लाह वकुर रब्बिर रहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। ये दुआएं करो रब नदी उम्र में मां नगड़ो मां बो मामा ते रहम कना और मुझे दुआ के कबूल कर मुझो अबो मुझी अम्मा भई तोड़े मरी आयान असां मुंहिंजा बचाऊं असांजे दुआ मुझे कबूल करे असांजे अबे अम्मा ते रहम कर। कावड़ में भरियो पियो आहे रात ॾींहुं चरियो नथी कुरान के तो वल काज़िमीन अल गैज़ वल आफ़ीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। अल्लाह ने फरमायो जेके कावड़ के खाइन के माफ़ कन मां रब उन्हनि खे पंहिंजो दोस्त बणाईंदो आहियां। अञा बि के आहिनि जन खे दोस्त कनि जे हा इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन। अल्लाह ने फरमायो उन्हनि खे मां दोस्त बणाईंदो आहियां जेके हिकु त पाकाई करता है बे नंबर में तौबा करता भला अन्या भी के दोस्त बनाएंगे बड़ा कुरान नता कला दुआ कुरान जवे तो कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। जेके मुझे नबी जी ताबेदारी करना पैना बनी नो मान एक तो गुनाह माफ कंदो मान बे नंबर में मारब पंजो दोस्त बनाइनो मान। अमा आमना कयो बजो जरी मुके जायो सुभान अल्लाह जो ज़दे जी तकलीफ नाई वे भी मक्के में हां शाम जो मारियो अखन सा पई दिसा काने मक्को काजे शाम नबी सही जाया अमा आमना कयो
लाइट शाम ताईं वई छो त हज़रत खलील जी कब्र मुबारक शाम जे पासे दे आ जॾहिं काबे खे तयार कई अल्लाह तयार कई अर्श वारो थो चए खलील खलील अॼु जेका मजूरी घुरे त मार पूॼा सोन ॼाण चांदी ॼाण हीरा ॼाण लाल ॼाण के मां काॾे कंदुसि आखिर ज़मान मोहम्मद करीम जेको पैदा कने इहो मुंहिंजे पोइते मां पैदा कर इहो काबे में पढ़ाए मांखे मजूरी मिली वई अल्लाह ओस ताईं लाइट पुजराई ओ खलील के जवान ला दुआ घुरी आई अॼु हो ज़मीन ते पहुची वियो खुदा करे निंड में ॼाण कई आमीन नथो चए ट्रक चवां रूसी ट्रैक्टर चवां मुफ्त में ॾेन रब तामीन अहिड़ी करे आजो पाक पाक ते ॿुधजे आ हुजूर ॾिठुई उमिरि जा ॾुख लही जॾहिं काबे खे पेटाई ॿुधो काबतुल्लाह जी ज़मीन असांजी जमात आलमन जा वाइज़ ॿुधी ॿुधी मुना मौलवी थी आ इंशाअल्लाह को भी मुशरिक हिननि खे लोॾे ॾियो न सघंदो हा छो त असांजी जमात वटि ॿ शयूं आहिनि हिकु रब जो क़ुरान ॿियो सोने नबीअ जो फरमान काबतुल्लाह जी ज़मीन सारी दुनिया जे ज़मीन जो विचो पहाड़नि में काबे खे पियो तयार करे हज़रत खलील कंहिंजे हुक्म सां सुभान अल्लाह कर ॾाढा मथे करे कंहिंजे हुक्म सां खलील थो चए रब ओ मुंहिंजा साईं उन जाइ ते तो काबो तयार कराए जाते सारो सलो ई कोने अर्श वारो तो जे खलील तू तयार कर इन काबे में मुंहिंजा रोईंदा बीना पेरे प्यादे पंध बीना आहे हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो मां घोड़े ते सवार थियो वञा थो ॾिसां त हिकिड़ो शख़्स आहे हथ बि कपियल अथसि पेर बि कपियल अथसि रेडियो ॾींदो थो वञे पुछो मांसि अदा काॾे थो वञे कंहिं हज ते थो वञे पेरे प्यादे मज़दूर रेडियो ॾींदो थो वञे अब इन दर के खोले छॾियो ॿई काक मालिक हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि चयो अदा जे हले अब वे साईं वे अथिया जे हले त जगह मां वटा माने कंडी जा चोटी जा लफ़्ज़ी जगह मां वटा मां खणी हलाए तू असां जो दवारो कर बेना सवारी मिली आ चिंबड़ी पो ए छा पियो माज़ूर के अदा तहां भली हलो हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि के चई तहां भली हलो घोड़े ते सवार थी हज ते मां पर चढ़ण वञा यार खे घोड़े ते चढ़ी डिग करे लहे करे वञा इहो माखो न थींदो तव्हां भली घोड़े ते हलो असां रेडियो ॾींदा वञी यार पर चईंदा हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैहि चए थो उन मज़दूर खे मां काबे जो तवाफ कंदे ॾिठो بالبيت العتيق آه القرآن
इन्हीं काबे जो तवाफ मोहम्मद मुस्तफा भी कयो, हाजी भी कन, उम्रे वाला भी कन, माजूर के तवाफ करने ॾिठुन, वरी माजूर के सफा मरवे तेरे झूठी दे ॾिठुमा। इन्न सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। अंदर चले तो वरी आए तो पढ़ा, इन्न सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। हेलो सफा जबल, हेलो मरवो जबल, हाजी भी जोड़न, उम्रे वाला भी जोड़न, अम्मा हाजरा जो जोड़िया तो मोहम्मद मुस्तफा भी जोड़िया। सब जो सुभान अल्लाह माने करने। अठी तारीख मजदूर के लाउडन वाले जी तकन कई काजू खड़ियां है पुराना लड़ता ताजा जो सुभान अल्लाह। इन्न सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। सुभान अल्लाह। हर कलम तो कुरान जी बोला मरीरे ने कब्र थी सजाई या दौलत काॾे कने हिकिड़ो दफ़ो वञ त दुख ई लही वञी। दुआ का मात्र घुरंदा न में कर तू है सुभान अल्लाह चओ। इन यार के दवारो वारो 10 मिनट में दुआ कलाक को ट्रपी मां समझो सुभान अल्लाह। 8 तारीख मिना में ॾिठो मां पर ॿी ॻाल्हि ॿुध ये कुरान अथर में आ तमाम सफा मरवे ते नाबीनन के भी टोड़ींदे सुभान अल्लाह। झुकण ना पिया वञनि मथो किरी न पवे धक्को न लॻी वञे के धक्को लगे त लगे कीअं न टोड़िया अम्मा हाजरा त टोड़िया मोहम्मद मुस्तफा भी टोड़िया सुभान अल्लाह। तेरी नमाज थियण वारी काबतुल्लाह में बेटा से अच्छा कोइन से बन में इतने हिजरे अस्वद के जुमी जनाला ये कि अचन क्या मारे तरह रस्सी लगी टाइम पूरो थियो एकड़ो नाबी न रही पुलिस जे पई सिपाही तके सभिनी के परे क्यों नाबी ने खींचे तू मजे सां जुमी सुभान अल्लाह अल्लाह अकबर। नाबी ने कुरान वारन जो रब वट भी कदरा तड़ी त नबी के पार दबियो करे रब कुरान वाले नाबी ने अबस वल्ला अंजाहुल आमा। दिल चले थी कुरान का ओ मुझा पैगंबर हे सरदार हे अमीर हे नवाब हे कामोरा मोटी वजनी तो मोटी वजनी इन कुरान वाले नबी ने के न मोटा जाए यो कुरान ते कुसत हुई कुरान जा सबक नबी सारी सुभान अल्लाह दादा तो सुभान अल्लाह। 8 तारीख मिना में ॾिठो मास 9 तारीख अरफात में ॾिठो मास उते मंज़र त ॾिसो हज जो 9 तारीख मर्द मायूं अल्लाह हसीन जमील अखिन मुनार दावान रब जबरम जेदा गुनाह करी आया ये तो घबरायो ना ला तकनतु मिन रहमतिल्लाह सुभान अल्लाह। इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहु हुवल गफूरुर रहीम।
आहे मज़ो कुरान में। मेरे माने तक इहा आयत जेका पढ़ी मां इहा काबतुल्लाह जे सोने दरवाजे ते सोनन अखरन सां लिखी पई आहे। अल्लाह जो दीदार करावे जंहिंजी मोहबत आहे उहे ॾाढा थक लही वेंदई दुख लही वेंदई। रात जो हजरत मालिक बिन दीनार तो रहमतुल्लाह अलैह मुज़दलिफ़े में ॾिठो मां खाली आसमान जे तो हाजी रोड ते पथरियूं पयूं रेती पई आहे खाली आसमान जे तो वेही सॼी रात रब खे दारी जा नबी सॼियूं के दुआयूं रब अरफात में क़बूल कयूं के मुज़दलिफ़े ॾही तारी मारे तक आखिरी लफ्ज़ थी पहिरियों शैतान खे पथरियूं हणबियूं आहिनि वो कुर्बानी कबी आहे शरईउल्लाह जेको माज़ूर आहे बीमार उन जूं ॿियो पथरियूं हणे त बि शरीयत में जाइ कहिड़ी हे हणी बीठो पथरियूं हाणे कुर्बानी मथे मुंह करे छा थो चए अदा हेॾे कंदे हथ त कोन त मथे खणे मुंह मथे करे थो चए ओ आसमान वारा खुदा ओ अर्श वारा खुदा ओ जहान जा पालनहार रब जेको मुंहिंजे वस में हो त मां कयो आहे मां वटि कुर्बानीअ जा पैसा कोन मां काॾो वञा ये कुर्बानी जे बदले में मुझी जान हाज़िर कबूल फरमा। हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह चए तो वो माज़ूर ये रड़ करे ज़मीन ते किरियो उते जो उते ज़बान खुलियत ज़बान ते कलमो अची उते जो उते दम परवाज़ थी एॾा लफ़्ज़ ॻाल्हाई एॾा रब खे वणिया जो जान भी रब कबूल करे। अल्लाह नबी जाया आमना चयो साईं जमण सां सजदे में कंद भॻल हूंदा उन्हनि जा जन गैरनि जा सजदा कया कंद मथे हूंदा उन्हनि जा जन सजदो रब जे साथ सर मुबारक सजदे में रखी आखिरी लफ्ज़ 5 मिनट बस 5 पूरा थी विया बाक़ी 5 में दुआ माने तक दुआ घुरियो साईं सजदे में विया हे अल्फाज़ चयो अल्लाहुम्मा इग़फिर लि उम्मती कुरान मुझे में चिंता पे दलोलियों बुधाया है ना अल्लाह इतने भी उम्मत याद रब मुझे उम्मत में मर्द भी थी मानू भी ओढ़ा भी जवान भी अमीर भी गरीब भी वडेरा भी नंढेरा भी नेकोकार भी गुनाहगार भी ये मल तोखे अर्ज़ कन वो माफी घुरन उन मल मुंहिंजनि जे अर्ज़ खे क़बूल करे बख़्शे हिननि खे जन्नती बणाए जाए। दाई सफिया चयो दर खड़कियो अल्लाह दाई सफिया चयो मां आमना जे घर रहां जॾहिं नबी साईं आया ख्याल कयो त नारो कटिया नारो बि कटियल हेॾे कंडे मारे तुर बि थियल कराई भरे आयुमि त सुरमो पारायां नज़र कयां त सुरमो बि पयल वरी ख्याल कयो त गुस्ल करायां गैब मां आवाज़ आयो खबरदार खबरदार सफिया गुस्ल न कराए जान असां मोहम्मद मुस्तफा के सिंगारे समारे अम्मा जे पेटों को ज़मीन रवड़वानो कयो वरी
जो तकिया त पुठी मुबारक जे विच ते नबूवत जी मोहर मुबारक लगली बिन कुलन मुबारक जे विच ते जिते लिखियल हो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। केडो इन दर्द मुनारो तुझे वाक़ते कुल्फा नारे तकबीर जाने मुस्तफा जाने सहाबा जाने अहले बैत जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर। अल्लाह जेको कलमो नबी संजे बिल्कुल मुबारक जे विच ते आ इहो कलमो कुरान में लिखियो पियो आ इहो कलमो बैतुल्लाह जे दरवाजे ते लिखियो पियो आ इहो कलमो जो जन्नत जे गेट ते लिखियो पियो आ। अरे तो सुभान अल्लाह। दाई सफिया कयो दर खर्चो दर देव में तौरे तजाल माया के असा के किताबन में लिखल हो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमल अब मादे तक मादे खर्च में हम मोबाइल के अल्लाह याद करना आया तो लिखल हो तो फलानी तारीख ते अरबी मोहम्मद जमल हो नबी जो दीदार भी करना आया हुजूर जे अम्मा के मुबारक भी जाना आया वे ज़ियारत करे आसमान को मलाइका आया ज़ियारत करे अम्मा अम्ना जो सहेलियों आयो ज़ियारत करे वे आखिर में जिब्रील आयो ओ ये आखिरी लफ्ज़ थी जिब्रील आयो अम्मा मना के चई बच्चों का धेया चयो सुतो पियो अच्छो कपड़ो मुंह मुबारक ते पयलो हीअं परे कई परे करे ज़ियारत कई अम्मा मना के छा पियो चए ओ मोहम्मद जी अम्मा आदम खां वठी ईसा नबी ताईं जेके नबी आया उहे भी मां ॾिठा पर मोहम्मद करीम जहिड़ो हसीन मां जिब्रील जे अखे ॾिठो ई न तरी त क़ुरान चए थो वल्दुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा कला वलल आखिरतु खैरुन लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरल्ला। हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में जुल्फन जो बयान कुरान में सोने नबी के तो रब चए सोना तहांजे ला दुनिया को आखिरत भलिया नबी से राजी थियण जो बयान कुरान में। दुआ है अल्लाह ताला जलसे वारन जे जलसे की कबूल करे ये जमात जनी अनबुरी खिदमत कई उन जे खैर के कबूल करे ये पूरा जवान जेके भी नंढा वॾा आया अल्लाह के राजी कर मनाजो की रात में रब सगरी को राजी आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबील उम्मी वालिही व सहाबिही व अहल बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। अरे अल्लाह इन जलसे कराने वालों के जलसे के कबूल कर खैर वालों जो खैर कबूल कर समूरन के औलाद के साजो कर ऐ मुझा रब मस्जिद मदरसन जी हिफाजत फरमा अरे अल्लाह मौलाना फजल रहमान साहब रहमत बरकातों डॉक्टर साहब जा बजड़ा असां जी जमात जा जेके भी आलिमन दर दर ते कड़ा खड़काए तौहीद दा बुधाइन कुरान दा बुधाइन और रब ताई उन्हनि जी भी हिफाजत फरमा इन ज़ालिम हुक्मरान मुमजिद छड़ा रब मदद कर रहम कर समूरन जा सीना कुरान जे नूर सां रोशन कर समूरन के मक्के मदीने की ज़ियारत करा रब इन मस्जिद में गडु क्यों थी जन्नत में भी ये गडु कल्याण और बसाई गुरुन न तो अचे अन खुलो सभिनी के खजाने में वता कर रब साईं जेके घरन में बीमार
जेके अस्पतालनि में बीमार आहिनि, जंहिंजा पुट, जंहिंजा न्याणियूं, जंहिंजा पोटा, जंहिंजूं पोटियूं, जंहिंजा ॾोहिटा, जंहिंजा भाउ जिते भी बीमार आहिनि, ओ रब असांखे हिन क़ुरान जे करे उन्हनि खे शफ़ा ॾे। आमीन चओ राजा। समूरनि जी हाज़िरी कबूल फरमा, रहमत की नजर फरमा। अल्लाहुम्मा इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। सल्लल्लाहु तआला अला खैर खल्की मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व अहल बैति व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। आमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।